असां आया आहियूं असांजो पाड़े जो प्यारो दोस्त जाम माशूक शर जेको हींअर सिंध में मिश्री जो चक्कर थियो या ईअं शौक़ु हुयो ॻाइण जो? बस शौक़ वाही नलको वो जानी थदो पानी पियारे थो थदो पानी पियारे थो बाज़ारी अल्लाह तो बाज़ारी पहिरें प्यार ॾिन था। तव्हां कॾहिं मोहबत कई? मोहबत सां मज़ो ई न भाई असांजो दोस्त चए थो जाम मस्तु पैसो आहे त पोइ वक़्तु निकिरी पोइ सही तो बातो हा साईं बिल्कुलु। अस्सलाम वालेकुम दोस्तो, अॼु असां आया आहियूं असांजो पाड़े जो प्यारो दोस्त जाम माशूक शर जेको हींअर सिंध में उभरंदड़ तारो आहे, गाने जे तौरु सुञातो वञे थो ऐं माशाल्लाह तमामु हिन जा वीडियोज़ वग़ैरह फेसबुक ते यूट्यूब ते तमामु फेमस आहे ऐं पूरे सिंध में माशाल्लाह फेमस थी चुको आहे। पोइ अॼु आचर जो ॾींहुं असांखे बि छुटी हुयो, असां चयो वञी असांजो पाड़े जो आहे भाउ आहे, असां हुन सां मिलूं ऐं हुन सां हाल वाल कयूं त उहो मतिलबु किथां खां ॻाइणु सिखियो, कीअं सिखियो, कहिड़े माना सिंगर खां हू मुतासिर थी ॻाइणु सिखियो ऐं उन खां अलावा अलाह पाक हुनखे एतिरी इज़त ॾिनी जो माशाल्लाह हुन जा फॉर यू ते एॾा लखे फैन थी विया अथसि, हर को मिलण लाइ हिन वटि अचे थो। त असां बि सोचियोसीं असांजे पाड़े जो भाउ आहे त असां बि जाम माशूक शर सां मिली ऐं हुन सां हाल वाल कयूं। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। साईं तव्हांजो असुल नालो? जाम माशूक जाम माशूक शर जाम माशूक शर जाम शहर जे ख़ातिर शरीना जाम साहिब। अच्छा तालीम केतिरी आहे साईं तव्हांजी? मुंहिंजी 8 पढ़ियल आहियो। अच्छा मतिलबु कि कीअं तव्हांखे शाइरी जो शौक़ु थियो, ॻाइण जो? कंहिंखे त इश्क लॻंदो आहे, जीअं जलाल चांडो चवंदो आहे त इश्क में पोइ फेल थी पोइ सिंगर थिया, ॻाइणा थिया। तव्हांखे बि को इश्क विश्क जो चक्कर थियो या ईअं शौक़ु हुयो ॻाइण जो? बस शौक़ शौक़ु ॻाइण जो तव्हांखे इश्क विश्क न थियो, ॻाइण जो माना ईअं शौक़ु हुयो तव्हांखे? शौक़ कहिड़ो ॻाइणो आहे जेको तव्हांजो पसंदीदा हुजे, जंहिंखे ॾिसी तव्हां मुतासिर थी तव्हां ॻाइणा थिया आहियो? सभु फ़नकार सुठा, सभु मूंखे सुठा लॻा। अच्छा सिंध जा मतिलबु सभु फ़नकार तव्हांखे सुठा लॻंदा आहिनि। कंहिंजी शाइरी तव्हांखे घणी पसंदि आहे? सभु क़ाबिल शाइर देख भाई तमामु प्यारा। हा माशाल्लाह दिलि जी ॻाल्हि लिखी। बिल्कुलु बिल्कुलु। मतिलबु तव्हां शाइरी पाण कंदा आहियो या कंहिं दोस्त वग़ैरह तव्हांखे लिखी ॾींदा आहिनि उन्हनि जे थ्रू? मतिलबु मूं वटि हींअर त शाइर जाम आहिनि, बाक़ी अॻु में शुरू में मां पाण शाइर थी रहियो। अच्छा पाण शाइर थी रहिया आहियो। अच्छा तव्हां कॾहिं खां ॻाइणु सिखियो ऐं पहिरियों प्रोग्राम तव्हां कॾहिं कयो? 2020 में। 2020 में पंहिंजे ई शहर में? पंहिंजे शहर में। अच्छा दोस्तो जाम माशूक शर जो चवणु आहे त मां पहिरियों ई प्रोग्राम पंहिंजो हिते ई जाम साहिब में कयो 2020 में। मतिलबु अचानक 3 साल लगातार कोशिशनि खां बाद 2024 में हींअर अची फेमस थिया आहियो, मतिलबु कीअं महसूसु पिया कयो? अल्हम्दुलिल्लाह बस सखी जो कर्म आहे, अपनी दुआऊं संगत जी दुआऊं बिल्कुलु दोनों मंजिल पुॻियासीं। हा साईं इहा ॻाल्हि आहे। मतिलबु ई जेके 3 साल तव्हांखे ॾुखिया विया, तव्हां फेमस न वियो, छा उन में तव्हांजा रिश्तेदार पाड़े दोस्त वारनि जा रविया वग़ैरह कीअं हुया तव्हां सां? सभु को पंहिंजे हिसाब जो माण्हू माशूर आहे, हर कंहिंखे सम्झणो पवंदो आहे। हा ऐं पोइ बि असां पंहिंजे कम खे जारी रखूं। हा इहा ॻाल्हि आहे। त हाणे कीअं? अल्हम्दुलिल्लाह हाणे तमामु सुठी मोट मिली आहे। हा प्रस्तारनि मां हर जॻह ते ऐं सुठो रिस्पेक्ट मिली। ऐं तव्हां कीअं महसूसु पिया कयो? सवाल इहो आहे त अॻिते तव्हांजा केतिरा एल्बम थी चुका आहिनि ऐं केतिरनि जी तयारी हले पई वग़ैरह? मुंहिंजा एल्बम अञा वक़्तु ईंदा, इंशाल्लाह मुंहिंजा 9 एल्बम थी चुका आहिनि। घणा? 9? अच्छा अॻिते लाइ कोशिशि जारी आहे? अञा कुझु अच्छा प्रोग्राम वग़ैरह जो तव्हां घणो था वठो फीस वग़ैरह या कहिड़े हिसाब सां? प्रोग्राम मूंखे जाम अल्हम्दुलिल्लाह। मतिलबु फीस कहिड़े स्ट्रक्चर हूंदो आहे? जीअं डॉक्टर हूंदो आहे 1000 वठंदो आहे, 500 वठंदो आहे, कंहिं सिंगर हूंदो आहे 50,000 वठंदो आहे, 40 या 20 या 10, मतिलबु कहिड़े हिसाब सां? बस हाणे को संगत जे थ्रू अचे थो त पोइ जहिड़े हिसाब जो पंधु आहे ऐं जहिड़े हिसाब जो इलाइक़ो आहे, शहर आहे, ओड़े हिसाब सां फीस ॻाल्हाइबी आहे ऐं संगत हाणे मां अहिड़ो हिसाब न कयो वेंदो। हा बिल्कुलु दोस्तो, ॾिसो था त असांजी सिंध आहे, सिंध जा माण्हू महिमान नवाज़ हूंदा आहिनि, तीअं असांजो भाउ जाम माशूक शर हीअ बि चए थो का मतिलबु को फिक्स फीस मुंहिंजो न आहे, जहिड़े टाइप जा माण्हू या को पंधु वग़ैरह हूंदो आहे उनजे हिसाब सां फीस हूंदी आहे ऐं उन हिसाब सां मां वठंदो आहियां। अच्छा तव्हांजो को पसंदीदा गानो हुजे जेको तव्हांखे वणंदो हुजे? मूंखे गाना सभु वणंदा। न न हिकिड़ो फेवरेट हूंदो आहे न, जीअं उमराणी हुयो हुनजा खोड़ सारा गाना हुआ, आशिक मजबूर आहे, भले केॾो बि कदार हुजे वॾो फेमस थियो, माना ईअं हूंदा आहिनि जेको तुंहिंजो आहे? मूंखे सभु गाना सुठा लॻंदा आहिनि। को पंहिंजो फेवरेट हिकिड़ो गानो असांखे ॿुधा। मां त चवंदो आहियां हीउ भलो आहे, हीउ भलो आहे, जेको हूंदो आहे त मुंहिंजे दिलि खे सभु लॻंदा आहिनि। हा बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। को तुंहिंजो सुठे में सुठो गानो हुजे हिकु ॿ असांखे ॿुधा।
गाना त सभु भला सभु शहरनि जी भली महिनत आहे ऐं वधीक थी करे तव्हांजी फरमाइश मां ॿुधे असांखे हिकिड़ो त नलके वारो ॿुधायो, नलके वारो तमामु ऐं हिकिड़ो मेन मक़सदु जेको असां दौर पिया हले न उन जे हिसाब सां नलके वारो तमामु बेस्ट आहे। जेके अॼुकल्ह जा माण्हू आहिनि उन्हनि सां वफ़ाई कर सभु कुझु कर पोइ बि हू दगा ॾींदा आहिनि, पर नलको वरी छा साथ कुझु बि कर छा बि कर धकणी न वञे पर हू थधो पाणी ॾींदो असांखे। असांखे इहो साथ निभाए। हा बिल्कुलु। तोखां भलो वाही नलको वो जानी थधो पाणी पीआरे थो, थधो पाणी पीआरे थो वो मिठा मूंखे रोज़ विंजारे थो। तोखां भलो वाही नलको वो जानी थधो पाणी पीआरे थो। वाह वाह माशाल्लाह माशाल्लाह। ये शोशा में पंहिंजो बनी वग़ैरह खपाए तबाह कनि था ऐं उन्हनि ते बि इहो गानो बाक़ाइदा शूट करे थो। इहो असांखे थोरो घणो ॿुधायो, 2-3 लाइन ॿुधायो। असां त हर हिसाब जेको ॻायो आहे माशरो ॻायो आहे। हा बिल्कुलु ऐं सम्झाइणी ॾिनी आहे ऐं माशरो गाने जेके थो मरी वारो बिल्कुलु हा। ऐं सम्झाइण माण्हू सम्झे करे ॾह माण्हू हर को 10 लफ़्ज़ कढनि था, को माना थो कढे को। इहो असांखे थोरो घणो ॿुधायो। कंहिंमें नाहे वफ़ाई कंहिंमें नाहे सचाई, कंहिंमें नाहे वफ़ाई कंहिंमें नाहे सचाई, रुगो कूड़ी मोहब्बत वा रुगो कूड़ी चाहत वा, वाह। अल्लाह तो बाज़ारी अल्लाह तो बाज़ारी। पहिरें प्यार ॾियनि था पोइ दिलि थलाइनि था, वाकई। पहिरें प्यार ॾियनि था पोइ दिलि थलाइनि था, घाटी तंजी तयारी अल्लाह तो बाज़ारी अल्लाह तो बाज़ारी। कंहिंमें नाहे वफ़ाई कंहिंमें नाहे सचाई, रुगो कूड़ी मोहब्बत वा रुगो कूड़ी चाहत वा, अल्लाह तो बाज़ारी अल्लाह तो बाज़ारी। पंहिंजो वक़्तु विञाईंदे पंहिंजी मिल्कत लुटाईंदे, पंहिंजो वक़्तु विञाईंदे पंहिंजी मिल्कत लुटाईंदे, सोचे रख तूं यारी अल्लाह तो बाज़ारी अल्लाह तो बाज़ारी। वाह वाह माशाल्लाह। इहो असांजो सिंगर आहे, भाउ प्यारो माण्हू मोहबती माण्हू, जाम माशूक शहर असांजे पाड़े जो बि आहे, सखी जो पाण पीर परस्त माण्हू आहे, मुर्शिदनि जो आहे, दुआ अथसि। 4 सालनि खां बाद फेमस थियो आहे माशाल्लाह। तमामु ख़ुशी थी आहे। असांजो पाड़े जो बि आहे, बल्कि असांजे डिस्ट्रिक्ट में न पूरे सिंध में ॿाहिरि बि मतिलबु हिन जा गाना ऐं ॿिया जेके सुठा सुठा शाइर आहिनि उहे बि हिननि जो नलके वारो कापी 2-3 सिंगर आहिनि जेके तव्हांजे नलके वारो गानो कापी कयो अथनि ऐं गानो बि कढी छॾियो अथनि। खोड़ सारा आहिनि। वॾी महिरबानी। असांजी मोहबत खां सवा ज़िंदगी अधूरी आहे। अधूरी अच्छा तव्हां कॾहिं मोहबत कई? मोहब्बत खां सवा मज़ो ई न आहे। भाई असांजो दोस्त चए थो जाम माशूक चए थो मोहबत खां सवा माना को मज़ो ई न आहे। अल्लाह तो बाज़ारी को छापे वरी तो बाज़ारी थे वरी यो मोहब्बत का तो बाज़ारी है ॿी शइ का बस चलो माशरो ना वफ़ाई आहे काने के बेवफ़ाई तो भाई साईं मोहबत में घणा धक लॻा? धक्कन जी ॻाल्हि आहे। मोहब्बत तो धके न करे। मोहब्बत में घाटो ही घाटो। साईं चए थो मोहबत जो बाबा जान न आहे कम घणो। साईं घणा मोहबत थिया तव्हांखे लाइफ में? इंसान खे मोहबत थींदो आहे। हाणे मुंहिंजी परस्तार में शाइर ना मोहब्बत अच्छा जाम हिक खां वधीक मोहबतूं थी सघनि थियूं छा? साईं मोहब्बत जो किस्सो त घणो आहे। अनलिमिटेड। साईं चए थो पैसो आहे त मोहबत आहे बाबा। पैसे पैसो आहे त मोहब्बत आहे, पैसो न आहे त कुझु बि न आहे। कुझु बि न आहे। साईं इहो तौबाज़ारी वारो वरी गानो असांखे ॿुधायो। भाई ने मिसरो ॿुधाए। हा मिसरो ॿुधायो सही। पंहिंजो वक़्तु विञाईंदे पंहिंजी मिल्कत लुटाईंदे, पंहिंजो वक़्तु विञाईंदे पंहिंजो मिल्कत विञाईंदे, सोचे रख तूं यारी अल्लाह तो बाज़ारी अल्लाह तौबाज़ारी तौबाज़ारी। पैसो आहे त पोइ इहो वक़्तु निकिरी पोइ साईं तोबा तोबा गानो गा। हा साईं बिल्कुलु। साईं जो चवणु आहे त बाबा पैसो आहे त मोहबत आहे। साईं खे बि केतिरा इश्क थिया, इश्क माना सभु नाकाम। हींअर कामयाब पाण सिंगर 4 सालनि खां बाद वञी कामयाब थियो, अलाह पाक इज़त ॾिनी अथसि, पर इश्क न कंदी त पोइ कामयाब किथे।